राज कहड़ो आ जे आशिकन जो मिलता है क्या नमाज में सजदे में जाके देख आखिर सजदे में वो राज कहड़ो आ जेकॾहिं अज़ल खां ॾिसूं था त सजदे जो ही मामलो आ जेकॾहिं सजदो करे हाँ त तड़जी कोन निकरे हाँ जन सजदो कयो उहे कुर्ब में रहा जन इनकार कयो उहे तड़जी वया मां उन्हनि ॾे नथो वञा मौजू सजदे खे बनाया आखिर सजदे में राज कहड़ो आ हिकड़े मिनट जेला सजदे जे पोजीशन के संभाल जॾहिं सजदे में निमाज़ी हूंदो आ निमाज जे सजदे में हूंदो आ अंदाजो लगा हथ हीअं करे पेशानी ज़मीन ते रखंदो आ जॾहिं पेशानी ज़मीन ते हूंदी आ हे मुंडी तुंहिंजी मीम बणिजी वेंदी आ हथ तुंहिंजा हीअं कयल हूंदा आहिनि हे हबछी बणिजी वेंदो आ हे विचों धड़ तुंहिंजो मीम बणिजी वेंदो आ तुंहिंजूं ॿई टंगूं हीअं हूंदियूं आहिनि दाल बणिजी वेंदो आ मीम हा मीम दाल जिस्म तुंहिंजो हूंदो आ इस्म मुझे मुस्तफा करीम जो बणिजी वेंदो आ निमाज निमाज अंदाजो लगा मिसाल छो दिनुम दलील छो दिनुम जॾहिं अल्लाह जे ज़ात हज़रत नूह अलैहिस्सलाम जे दुश्मन हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे दुश्मन फिरौन के जॾहिं अल्लाह गर्क कयो उन जे लश्कर के गर्क कयो हिकड़े के अल्लाह जे ज़ात बाबरकात मोहलत ॾिनी उन के गर्क न कयो उन के ज़िंदह छॾियो केर हुयो जेके ॾिसण सां हज़रत मूसा कलीमुल्लाह हैरत में पइजी वियो ईज़ाईंदो हो हज़रत मूसा कलीमुल्लाह के दुखाईंदो हो हज़रत मूसा कलीमुल्लाह के अर्ज़ तो करे ओ मुंहिंजा करीम रब हे त उहो आ जेको मूंखे बार बार ईज़ाईंदो आ बार बार दुखाईंदो आ ओ मुंहिंजा करीम रब हिन खे मोहलत ॾिनी अथई मुंहिंजे रब खां जवाब मिलंदो आ ऐं मुंहिंजा कलीम तोखे ईज़ाईंदो त आहे दुखाईंदो त आहे पर ॿुधाए त कहिड़े अंदाज़ में दुखाईंदो आ हज़रत मूसा चयो मौला मुंहिंजी अहल कंदो आ मूं वांगुरु लठड़ी खणंदो आ मूं वांगुरु ढूंढड़ो थी हलंदो आ मुंहिंजे अंदाज़ खे अपनाईंदो आ माण्हुनि खे खिलाए दाद वसूल कंदो आ मुंहिंजे रब फरमायो ऐ मुंहिंजा मूसा जहिड़ो आ तहिड़ो तो कलीम जहिड़ो पाण खे नक़ल करे बनाईंदो आ जेको नक़ल भी मुंहिंजे नबीअ जो कंदो आ मां अल्लाह उन सां भी प्यार करे छॾींदो आ जेको नकल करे उन सां मुंहिंजो अल्लाह प्यार करे कंहिंजो नकल कलीमुल्लाह जो तूं त मदीने वारे घोट जो गुलाम आई ऐ मुसलमान तू त मुझे मदीने जे ताजदार जो गुलाम है हुन नकल कयो अल्लाह राजी थियो तू असलु करे यार के राजी कर दुखी गाल ना है मानी तुझी जरूरत आ जडे मानी खाइण ते वेही हथड़ा पहिरी धोई पो वेहो इरादो कर त हथ धोण मुझे महबूब जी सुन्नत आ पानी पियण तुझे जिस्म जी जरूरत आ मगर जडे पानी तुझे हथ में अचे बीठो है वेही रहो इन नियत सा वेहो त वेही पिण मुझे मुस्तफा करीम जी सुन्नत तुझो पेट भी भरजी वयो मुझे महबूब जी सुन्नत भी पूरी थी वे नकल करण वारे ते अल्लाह राजी थे बुधा जेको असुल मुझा दोस्त असुल मां पंहिंजे महबूब जी ताबेदारी करे बुधा त मुझो रबू न ते राजी थींदो या को न थींदो अल्लाह के राजी करणो थई अल्लाह त राजी आ अजीब हो जुमलो आ त मुखे रब के राजी करणो आ रब त तोसा राजी आ जे अल्लाह तोसा राजी न हुजे हां रुगी नमाज इंसान रब सभिनी सां राजी बेनमाजी सां भी रब राजी आ चोर सां भी रब राजी आ धाड़ेल सां भी रब राजी आ खुदा जे कदे तो सा नाराज हुजे त हिकड़ो लम्हो भी दुनिया ते को जी सके तो
मुझो अल्लाह तो के आजमाइण तो चाहे, मुझो रब फरमाए तो मां अल्लाह तो सा राजी, मां अल्लाह तो के ॾिसण ला अखियूं, ॿुधण ला कन वग़ैरह वग़ैरह सब कुछ ॾिनो। मुझे बेनियाज़ रब फरमायो जॾहिं तू रात जो बिस्तरे ते मोटी ईंदो आ, अचे सुम्ही पवंदो आ, टीवी ॾिसी सुम्ही पे, फिल्म ॾिसी सुम्ही पे, ड्रामो ॾिसी सुम्ही पे, न ज़िक्र कये, न दुरूद पढ़े, न मां अल्लाह का खैर जी दुआ घुरे। मुझे बेनियाज़ रब फरमायो तू अचण सा लेटी पे, तू अचण सा सुम्ही पे। मुझे अल्लाह फरमायो बुधाए त तोखे सुकून जी निंड पाण ही आई आ, तुझे करीम रब ॾिनी। निंड पाण ही ईंदी आ या खुदा ॾींदो आ? धुको हयव या कुरान ॿुधो अथव? अंदाजो लगा। मुसलमान गौर कर, मुझो अल्लाह तो फरमाए मां अल्लाह तो के इरादे जी तौफीक ॾिनी, मां अल्लाह तो के बिस्तरे ते अचण जी तौफीक ॾिनी, मां अल्लाह तो के बिस्तरे ते लेटण जी तौफीक ॾिनी, मां अल्लाह तो के अखिन बूटण जी तौफीक ॾिनी, मगर मां अल्लाह इहे अख्तियार तोखे ॾिना। पर वजअलना नौमकुम सुबाता, मुझे सुने करीम रब फरमायो ऐ मुझा बाना निंड जो सुकून मां अल्लाह तुझे हवाले कोन कयो, मां अल्लाह निंड जो सुकून पांजे कुदरत जे हवाले करे छॾियो आ। बिस्तरे ते पहुंचण तुझो अख्तियार आ, अखियूं बूटण तुझो अख्तियार आ, लेटण तुझो अख्तियार आ, सुकून जी निंड तुझो वस नागे मुझे करीम रब जो वसा। जेके चाहींदो आ रीअ घुरे सुकून जी निंड ॾेई छॾींदो आ। मुझो अल्लाह तो का सवाल तो करे ऐ मुझा बाना मां खुदा के जवाब दे। हिकड़े पासे तुझा अरबे खरबे रुपया पिया हुजन, हिकड़े पासे तुझो फैक्ट्रियूं मोटर वगैरह सब को हुजे, मां हिकड़े पासे रब तुझो 8 ॾींहंनि जो अखिन जो आराम खत्म करे छॾिया। तुझे नेणन के मां रब निंड नसीब न कया। जॾहिं 9 ॾींहं थे, जॾहिं सवाली करण वारो सवाल करे त जे कॾहिं तोखे निंड खपे, इहो औलाद मूंखे ॾे, इहा दौलत मुखे दे, इहा जमीन मुखे दे, इहे फैक्ट्रियूं मुखे दे, इहे बंगला मुखे दे। जवाब दे तोखे निंड खपंदी या दौलत? जवाब दे। चवंदेसि पूरे पाकिस्तान के खणी वञ, मुखे 10 मिनट निंड जा। ऐ मुसलमान सोच, तू जो दिमाग खराब थियो छाते आ? तुझे हथ में आहे छा? तुझे वस में आहे छा? मुझो बेनियाज रब फरमाए थो ऐ मुझा बाना बुधाए त सही, तुझो दिमाग खराब थियो छाते आ? अगर तोखे जवानी मगरूर कयो आ, बुधा तोखे जवानी ॾियण वारो केर आ? अगर तोखे हुस्न मगरूर कयो आ, बुधा तोखे हुस्न ॾियण वारो केर आ? अगर तोखे दौलत मगरूर कयो आ, बुधा तोखे दौलत ॾियण वारो केर आ? अगर तोखे कसरत औलाद मगरूर कयो आ, बुधा तोखे औलाद ॾियण वारो केर आ? अञा बि समझ में न अचे, वञी मुकाम में वेहो हत्ता ज़ुरतुमुल मक़ाबिर। मुझे बेनियाज रब फरमायो वंज वञी मुकाम में वेह, पोजे तोखे हुस्न ते नाज़ा निहार त तोखां वधीक हसीन कीअं मिट्टीअ जे मणनि जे हेठां पया आहिनि। अगर तोखे जवानी ते नवाज़ा त वञी ॾिस त केतिरा तोखां वधीक जवान पया आहिनि। जे कॾहिं तोखे औलाद ते नाज़ा, वॾनि औलादनि जा बाबा ॾिस त मिट्टीअ जे हेठां पया आहिनि। ऐं मुस्लमान, अगर नाज़ करणो अथई त मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा अमा आमिना जे निस्बत ते नाज़ करे हलियो आ। छो त जंहिंखे मुंहिंजे मुस्तफ़ा जी निस्बत मिली वई, उनके हितों जा भी जहान मिली विया तो हुतों जा भी मिली विया। अज़ीज़ाने मन, अबू जहल हिकड़े हमराह जी ड्यूटी रखी। कह रखी ड्यूटी? अबू जहल हिकड़े हमराह के चयो, जेका पघार चवंदे उहा ॾींदो मैं, हिकड़ो कम कर। कहिड़ो? हे रस्तो जेको मुस्तफ़ा ॾे वञी रहियो आ, अल्लाह जी ज़ात शल मक्कतुल मुकर्रम जो तवां के दीदार नसीब फरमाए।
उते वञी पहुचो त सफ़ा मरवा ते वञो। जॾहिं मरवा ते पहुचो ॾिसो त मरवा खां जेका गली निकिरी रही आहे उन जबल अबू कुबैस जे तरफ़ खां उन घरड़े ॾे वञी रही आहे जंहिं घरड़े में अम्मा आमिना मुंहिंजे महबूब खे हंज में खयो आहे। खुदा शलको मको मदीनो नसीब करे आमीन चो। नेठ निभागी किरोना मां जान छुटंदी। अबू जहल उन नौजवान के मुकरर कयो पगार तुझी मुंह ते जेको महबूब ॾे वञे उनखे तोखे रोकणो आहे। पहिरीं ॻाल्हियुनि सां रोकजा, ॻाल्हियुनि सां न रुकजे, ॾाढ सां रोकजा, ॾाढ सां न रुके, धक हणी रोकजा, वधीक मां वेठो हां। हमराह चयो ठीकु आहे, पगार थी पई मिले। जेको माण्हू अचे उबतियूं सुबतियूं ॻाल्हियूं ॿुधाए उनखे मोटाए छॾे, महबूब ॾे न पियो छॾे। हिकिड़ो ॾींहुं गुज़री वियो, ॿियो ॾींहुं गुज़री वियो। जीअं जो टियों ॾींहुं थियो हमराह के चे बुखार ऐं सीअ वरायो। अचे सीअ ऐं बुखार हमराह के वरायो। ड्यूटीअ ते आयो आहे मगर ॾकण लॻो। ज़ुबान में हिम्मत कान हुई जो अचण वारे खे रोके। दीवाना अचनि पिया, हिन खे ॾकंदो ॾिसी वञनि पिया। दीवाना अचनि पिया, महबूब जो दीदार करण वञनि पिया। उन ॾींहं में हिन अजीब पंहिंजी कैफ़ियत ॾिठी। जीअं घर में मोटी आयो ज़ाल खे चई ॻाल्हि ॿुध। दिलि चवे थी हिकिड़ी दिलि जी ॻाल्हि ॿुधायां। कहिड़ी ॻाल्हि आहे? चवे थो अंदर थी। जॾहिं ज़ाल अंदर थी ॿुधाइण लॻो चवे थो ख़ुदा जो कसम रोज़ चङो भलो हूंदो हा, माण्हुनि खे महबूब खां रोकींदो हा। अंदर मुंहिंजो ईअं सड़ंदो आहे ॼणो ॻाढ़ा मिर्च कंहिं जिगर में उछलाए छॾिया हुजनि। अॼु हेॾो वॾो बुखार आहे, हेॾी वॾी तकलीफ़ आहे, जिस्म सड़ी रहियो आहे पर कंहिंखे रोकियो न थम। ईअं थो लॻे त अंदर मुंहिंजे में ॼणो बर्फ़ जा मण कंहिं रखी छॾिया आहिनि। ज़ाल चयसि छा थो चवणु चाहीं? चई चवणु थो चाहियां त पघार वञी ढंढ में पवे। महबूब मुस्तफ़ा ॾे वञण खां दीवाननि खे न रोकिया, न रोकिया महबूब ॾे वञण खां। ज़ाल चवण लॻी पघार अबू जहल जी, गुलामी वरी मुस्तफ़ा जी। सुबुह थियण ॾे त तुंहिंजी मुंहिंजी ख़बर थी पए कीअं थी तोखे मां टंगरायां। पंहिंजो सरदार अबू जहला वरी तो गुलामी महबूब जी क़बूल कई आहे। घणई ज़ाल खे सम्झाए त तूं मुंहिंजी मां तुंहिंजो ही राज़ जो मामिलो आहे। ज़ाल चयो राज़ बाज़ कोन खपे, मूंखे माल खपे। मुड़स चयो सुबुह थे सलाह कंदासीं। सॼी रात निंड कान आई। आधी रात थी ॾिठई ज़ाल खे निंड आई आहे। आस्ते आस्ते मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे दरड़े ते वञी पहुतो। आधी रात जो टाइम सुणे नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे दरड़े खे खड़काईंदो आहे। जीअं दरड़ो खड़कियो मुंहिंजो मदीने जो ताजदार ईंदो आहे। जी सवाल करण वारा मुंहिंजा आका सॼी हक़ीक़त ॿुधाए। ओ मुंहिंजा आका हीअं ज़ाल ऐं मूं में इख़्तिलाफ़ थी वियो आहे। हक़ीक़त ही आहे महबूबा तव्हांजे ग़ुलामनि खे नथो रोकियां, अंदर ठरी थो पवे। रोकियां थो त अंदर ॿरी थो वञे। मुंहिंजे मुस्तफ़ा मुर्की फरमायो पोइ कलमो छो नथो पढ़ी? आका फरमायो कलमो छो नथो पढ़ी? निहारे चवे थो सुहिणा माई निपुटी ॾाढी ॾींगी आहे। कलमो पढ़ंदुसि ज़रूर पर अकेलो कोन पढ़ंदुसि, पंहिंजे घर वारीअ ऐं बचन सूदो मुस्तफ़ा जो ग़ुलाम थींदुसि। मुझे महबूब फरमायो पो देर छाजी आ? चवे तो आका हिकड़ो अर्जड़ो आ, अर्जड़ो पूरो कयो, मां देर कोन कंदुसि। महबूब फरमायो चो छा थो चवी? चवे तो सुहणा मुंहिंजी पन्नी अबू जहल जे बाग जे भर में आ, गैर आबाद लगी पई आ। या रसूल अल्लाह रात जे पेट में मुझे पन्नीअ में मुखे खजन जो बाग तैयार करे दियो, 7 खजूं रुगी तैयार करे दियो। सुबह जो सवेल ज़ाल के वठी वञी ॾेखारियां, उहा निपुटी ॾिसंदी मञी वठंदी, बचन सूदो मां मुस्तफ़ा जो ग़ुलाम थी वेंदुसि। हुजूर फरमायो बस
हिन जो बुधो बस चवे थो आका बस महबूबन फरमायो हलिया अग्या महबूब पोया ओहो मुझा दोस्त गुलाम अची रहो आ जमीन ते बीठो आका ही जमीन मुझे महबूब फरमायो खखड़ियों खणिया अबू जहल जे बाग मां खखड़ियों खणी आयो मुझे आका फरमायो पांजे हथन सा खडड़ी खोटींदो वञ हो खडड़ी खोटींदो वयो मुझो मुस्तफा करीम खखड़ियों रखंदो उन जे मथा मिट्टी वराईंदो वयो सतई अचे वयो आका फरमायो हल वापस सुबह जो अचे डंग खाए जा मोटी आयो महबूब के छदे घर में मोटी आयो ज़ाल के बुधाई अज मां हे कम करे आयो हां ज़ाल बगैर कई देर जे अबू जहल के इत्तला दिनो अबू जहल हिन के आधी रात जो घुराए वरतो अञा सुबह कोन थियो हो अबू जहल हिन के घुराए वरतो दे खबर छा कयो थई खाधो मुंजो पियो खाई पघार मुखा पियो वठी गुलाम मुस्तफा जो पियो सदाई चवे तो साईं मां असली तहां जो हां मिड़ई नाटक कयो थम एड़ो नाटक कयो थम जो कई समय सुभाणे महबूब खां फेराए तोड़े वठी इंदुस अबू जहल चस छा कयो थे जे रात जे पेट में ज़ाल सा ड्रामो करे सुहणे नबी जे दरबार में वयो हां अर्ज कयो थम रात जे पेट में मुखे खजी तैयार करे दियो हाणे नकी खजी तैयार थींदी नकी वरी सुबह ते मां गुलाम थींदुस नारा लगी विंदा अबू जहल जूतो लाहे हिकड़ो बूथ में ठका कराईस ओ बेवकूफ तोखे ख़बरात तो मुतालिबो कैसा कयो आ हे त खजी जा वण थो चवी पर मुझो मुस्तफा ओहो आ जो आंगुर जो इशारो कंदो आ त रब चंड कदमन में मोकले छदींदो आ अल्लाह अकबर या रसूल अबू जहल जो यह गाल कई हमरा चयो यार पोइ मां कम ते करे वेठो हां हाणे छा कयां चे हिकड़ी ट्रिका चे कहिड़ी चे मुखे वठी हल जंहिं जंहिं जगह ते खखड़ियूं पूरायूं थे उहा जगह हली दस अबू जहल रात जे ऊंदाहीअ में वयो हिन दस्यो त हिते हिते पूरियूं हन अबू जहल खोटींदो उहे खखड़ियूं कढंदो वयो मथों मिट्टीअ खे वराईंदो वयो हिन खे चई हे पंहिंजे कुंड में सुक बद हाणे सिधो वञ जॾहिं खखड़ियूं ई मूं कढी छॾियूं त खजी किथां पैदा थींदी हाणे कम जी ॻाल्हि आहे सिधो वञ महबूब जे दरबार में वञी महबूबन करीमन खे चओ त मुझा महबूब हलो त खजन ते हलो सिधो आयो दरबारे मुस्तफा में अखिन मार लुड़क लड़ी आया आका मां घर न थो वञा मुझी घरवारी अबू जहल जी माइटणिया अबू जहल जी रिश्तेदार उहा अबू जहल के बुधाईंदी मुझा आका हलो त खजन ते गडजी हलो मां अकेलो डंग कीअं खावा महबूब गडजी हली डंगड़ा खाऊं मुझे हुजूर मुरकियो मुरकी करे निहारे पान फरमायो हलिया जडे अबू जहल जे घर खां लंघिया उन हमरा सायो करे खेकर कई अबू जहल दर खां बीठो हो पुछण लगो दे खबर ये मुठ में खखड़ियों सुक थई ढरियों न कजा चवे तो देखारे तो सुक लगियूं पयूं हन ए खखड़ियों सुक करे गीदे में विजो बीठो आ जीअं पंहिंजे ज़मीन ते पहुतो मुझे मुस्तफा जो निगाह कई हीअं जो खणी निहारे सतई खजूं त तयार पर ओहे डंगन जा फरहा झलियो बीठियूं मुझे मुस्तफा फरमायो चढ़ी खा हुजूर फरमाया चढ़ मथे हेडे होडे निहारण लगो निहारण हुजूर फरमाया कादे तो ॾियारे मथे चढ़ मथे चढ़ियो जॾहिं मथे चढ़ियो हिकड़ो डंग पटी जेॾी महिल डंग वात में विधई ज़ाइके जो त मिसाल ई न हो उनखे चॿाड़ण लॻो त अंदर मन का खखड़ी हुजे ॾिठई त खखड़ी बि कान्हे हैरत में पइजी वियो बसरे जी खजी खादम शाम जी खजी खादम यमन जी खजी खादम फारस जी खजी खादम ईरान जी खजी खादम पर का बि बिना खखड़ीअ जे कान हुई अॼु बिना खखड़ीअ जे खजी छबियूं पटे गीदे में रखंदो आहे मुंहिंजो मुस्तफा ॾिसंदो आहे लही आयो चवे थो आका मूंखे कलमो पढ़ायो हुजूर फरमायो अञा न
जॾहिं मुझे आका चयो त हिन चयो अञा न, अॼु हुज़ूर खे तो चवे, हुज़ूर फरमायो अञा न, ॿी ते चढ़ी वञो, टीह ते चढ़ी वञो। जॾहिं सतनी ते पटींदो डंग खाईंदो वयो, गीदे में रखंदो वयो, लही आयो। मुझे महबूब पुछो ॾे ख़बर ज़ाइको कीअं हुयो? चवे थो आका ज़ाइको त अॻु में कॾहिं बि इहो कोन ॾिठो आहे, पर या रसूल अल्लाह नाराज़ न थियो त हिकिड़ो अर्ज़ड़ो कयां। मुझे हुज़ूर फरमायो चओ छा थो चवी? चवे तो आका खजूं त मूं सदाई खादियूं, मगर बिना खखड़ीअ जे कॾहिं बि कोन खाधी। ए मां गीदे में खणी आयो हां, कहीं भी डंग में खखड़ी नाहे। ए बिना खखड़ीअ जे डंगू कीअं तैयार थियो? मुझे मुस्तफ़ा मुर्की पुछो ॾे ख़बर जे कॾहिं खखड़ियूं तूं गीदे में लिकाई दे त उहा खजी खखड़न वारी कीअं थी पवंदी? मुझे महबूब फरमायो खखड़ियूं लिखाए वेठो हैं गीदे में, ऐं चवी थो त बिना खखड़िन जे कीअं थी आ। मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो इहो मौजज़ो ॾिसी जीअं दाहूं कंदो आयो, घरवारी बचड़ा वठी सभई मुझे मुस्तफ़ा जा ग़ुलाम बणिजी विया। ऐं मुंहिंजा दोस्तो हाजी ग़ुलाम नबी महेसर जो हिकिड़ो शेर चवां थो न, कहिड़ी दाह के चवे थो मुंहिंजो मुस्तफ़ा थो ॻुझा राज़ ॼाणे, मुंहिंजो मुस्तफ़ा थो ॻुझा राज़ ॼाणे, उहो बि पियो ॼाणे जो थींदो सुभाणे, मुझो मुस्तफ़ा थो ॻुझा राज़ ॼाणे। हुज़ूर त हुज़ूरा जे दिल चवई त 10 मिंट सुणे अबू बकर सिद्दीक़ जो ज़िक्र कयां, सुणे सिद्दीक़ अकबर जो ज़िक्र कयां। उहो सुणो सिद्दीक़ अकबर जेको मुझे मुस्तफ़ा जे बचपन जो यार आ। अज़ीज़ाने मन उन हसुने सिद्दीक़ अकबर जे बचपन ते निगाह विझां, यमन जे तरफ वञी रहियो आ, नौकर सां गॾु वापार जे सूरत में वञी रहियो आ। वींदे वींदे तूफ़ान रस्ते में अची वियो आ, आंधी रस्ते में अची वई आ। जॾहिं बि मुसाफ़िर खे तूफ़ान या आंधी रस्ते में ईंदी आ, उहो कंहिं वसंदीअ जी तलाश कंदो आ। पंहिंजे ग़ुलाम खे चवण लॻो कंहिं वसंदीअ ॾे निहार। ग़ुलाम अर्ज़ कयो मुंहिंजा साईं ॿी काई वसंदी काने, फलाणो ईसाइन जो गिरजा घर मौजूद आ, उन में राहिब रहंदो आ, ओॾहूं था हलूं। उन ईसाई राहिब छा कयो हो जो उते मुसाफ़िर ईंदा हुया, रातियूं रहंदा हुया, कंहिं मुसाफ़िर उते ॾोह करे विधो, उन राहिब मनो करे छॾी, अॼु खां पोइ कंहिंखे राति रहण जी इजाज़त न ॾियो। एॾा सुणो अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे ग़ुलाम सां गॾिजी जीअं उन गिरजा घर वटि पहुतो, तूफ़ान ख़त्म थी वियो, शाम थी वई। सुणे अबू बकर सिद्दीक़ उन गिरजा घर जे ग़ुलाम खे चयो असां राति हिते रहंदासीं। उन चयो त असांजे राहिब जी मनो थियल आहे, राति रहण जी इजाज़त कान्हे, कलाक रही सघो था, 2 कलाक रही सघो था, राति जी कंहिंखे इजाज़त कान्हे। सुणे अबू बकर सिद्दीक़ निहारे चयो वञ वञी पंहिंजे राहिब खे चओ त ज़रूरी नाहे त हर रहण वारो हिते गुनाह करे पोइ रहे। जॾहिं ग़ुलाम गिरजा घर जे ग़ुलाम ॿुधो त हे नौजवान छा चई रहियो आहे, अचे पंहिंजे ईसाई राहिब खे चई हिकिड़ो नौजवान ज़ोरी राति रहण जो थो चवे, मनो कई आहे मुड़े नथो, न्यापो ॾिनो अथई वञ वञी ईसाई राहिब खे चओ त ज़रूरी नाहे त हर रहण वारो हिते गुनाह जो कमु करे। राहिब छिरक भरियो थियो, हे केरा जेके ख़बर पई आहे हिन ॻाल्हि जे करे मूं मनो कई आहे। ईसाई राहिब चयो इन जवान खे वठी आ, जीअं आयो निहारे चवे थो ॾे ख़बर तुंहिंजो नालो अबू बकर त नाहे?
ईसाई राहिब थो चवे दे ख़बर तुझो नालो अबू बकर त नाहे चवे थो नालो मुझो अबू बकर मक्के जे रहण वारो त नाही चवे थो मक्के जे रहण वारो दे ख़बर तुझो कोई यार मक्के में आहे चवे थो हा मुझे बचपन जो यार हिकड़ो आहे जे जो नालो महबूब मुहम्मद करीम आहे। उन ईसाई राहिब पूछो दे ख़बर जेर न कर पंहिंजी कमीस मथे करे ॾिस तुझे दुन जे भर में तिर जो निशान आहे या नाहे। सुणे अबू बकर मथे करे चयो मुझे दुन जे भर में तिर जो निशान भी आहे। चवे तो देर न कर तू उन खुश नसीबन मां हिकु हुई जंहिंजे हंज में अल्लाह जो महबूब हिकड़े ॾींहुं आराम करण फरमाईंदो। मुझो खुदा जे कदे पंहिंजे महबूब जा राज ॾियण चाहींदो आ त गिरजा घर जे ईसाइन खे वो ॿुधाए छॾींदो आ पर मुझो अल्लाह बेनियाज़ आ जे पंहिंजा राज कंहिंखों दूर करण चाहींदो आ पंहिंजे महबूब जी अज़मत ऐं शान कंहिंखों परे करण चाहींदो आ त कलमे पढ़ण जे बावजूद भी खुदा उन खां दूर करे छॾींदो आ। ऐं मुझे महबूब मुस्तफ़ा जा दीवाना तू शुक्र कर जो अल्लाह जे ज़ात बाबरकात तो के उहो दीन अता फरमायो आ जेको दीन मुझे अल्लाह के भी वणंदो आ त मुझे मुस्तफ़ा के भी वणंदो आ। सच पुछो न त मुझी दिल पई चवे त जेको टाइम कलाक मूं वटि आहे छो त मां 2 प्रोग्राम करे पो आयो हां। इन लंजार दोस्तन खे ॾाढो चयमि त यार मां अलाए किथों मोटंदुसि 2 प्रोग्राम करे एॾो वार खां काछे मां मोटंदुसि पर चयूं त न हिकिड़ो अध कलाक बि अचिजो कलाक जो वाइदो करे आयुसि। हिते जीअं आयुसि मस्जिद में बचिड़नि खे क़ुरान करीम जी तिलावत कंदे ॾिठमि दिल चयो त सॼो प्रोग्राम अज़मत क़ुरान ते ॻाल्हायां अल्लाह जे क़ुरान ते ॻाल्हायां पर मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मौज़ू तब्दील थी वियो। कंद खोले ॿुध 5 या 10 मिंट ऐं मुसलमान ही जेके न मस्जिद में बचिड़ा पढ़नि था हे मुझे मुस्तफ़ा जा मेहमान थे। याद रखी छॾे मुझे महबूब मुस्तफ़ा जा मेहमान थई को कंहिंजो मेहमान